अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे उस्ताद अली गुल महर जे बारे में ॿुधाईंदासीं। उस्ताद अली गुल महर जेको पंहिंजे वक़्त जो वॾो तमामु फ़नकार हो, तमामु पुराणो फ़नकार हो ऐं अक्सर करे जेको आहे दरगाहुनि ते ॻाईंदो। हीउ पुराणो वक़्तु हो, तमामु पुराणो वक़्तु हो, दरगाहुनि ते ॻाईंदो। ऐं उस्ताद अली गुल महर जी हिकिड़ी ॿी ख़ासियत इहा हुई ऐं मशहूरी जेका इहा बि हुई जो उस्ताद जेको जलाल चांडियो हो उहो उस्ताद अली गुल महर जो शागिर्दु हो। ऐं उस्ताद अली गुल महर जेको तमामु वॾे पाए जो फ़नकार हो। उस्ताद अली गुल महर 1922 ईस्वी में मीरपुर माथेले ज़िले घोटकी जे ॻोठु टिनो माको में मौला ॾिने कलोड़े जे घर में पैदा थियो। मौला ॾिने कलोड़े के 7 ॿारनि मां सभ खां वॾो पुटु अली गुल कलोड़ो हो। ख़ासि पोइ फ़क़ीर अब्दुल कलीम कलोड़ो, मोहम्मद अली, मुरीद अहमद, अली अकबर ऐं ॿिनि न्याणियुनि जो औलाद हो। अली गुल महर जेको हुन पंहिंजी शुरूआती तालीम पंहिंजे अबाणे ॻोठ में हासिलु कई, पर नंढपिण खां ई संदसि राग तरफ़ लाड़े हुअण करे वधीक पढ़ी न सघियो। प्यारे सफ़दर वॻण मुताबिक़ पाण ॻाइण जी सिख्या उस्ताद इमाम बख़्श महर खां हासिलु कई ऐं उस्ताद जी ज़ात खां मुतासिर थी महर सॾाइणु लॻो। पाण राज़ी फ़क़ीर दराज़ी जो तालिब हो। हुन फ़क़ीर मंश इंसान सॼी उमिरि शादी न कई, समूरी ज़िंदगी राग विराग कंदे पंहिंजे मुर्शिद जे इश्क़ में गुज़ारी। संदसि शागिर्दनि में जलाल चांडियो, इलाही बख़्शर लगारी, ख़ादिम सियाल ऐं अली शेर चांडियो शामिल आहिनि। फ़क़ीर दीन मोहम्मद कलोड़ो उर्फ़ अली गुल महर, फ़क़ीर पुनल, फ़क़ीर कक्को ऐं गुलन महर संदसि हम असर ॻाइणा हुआ जिन सां गॾु महफ़िलनि में ॻायाई। सिंध में यख़्तारे चपड़ी खे नओं जियापो बख़्शींदड़ उस्ताद अली गुल महर 1984 ईस्वी में असां खां विछड़ी वियो। अली गुल महर जेको आहे शुरू खां वठी जेको आहे उहो दरगाहनि ते ॻाईंदो ऐं सिंध जी अक्सर दरगाहुनि ते तॾहिं जेको इहो राग थींदो, सूफ़ी राग थींदो, खड़ताल ऐं चपड़ी ते राग थींदो, इहो उस्ताद अली गुल महर जेको ॻाईंदो रहंदो। हे पाकिस्तान जी आज़ादी खां अॻु जो दौरु हो त पोइ ॻाईंदो रहंदो। पोइ जेको काफ़ी वक़्तु ज़मानो थियो, तक़रीबन 1970 वारे जेको ॾहाको हो, पोइ जलाल चांडियो जेको आहे इहो झंगलनि में हूंदो हुओ, एॾे ओॾे हिनखे माइटनि घणो पढ़ाइण जो कयो, पर उस्ताद जलाल चांडियो जेको पढ़ी न सघियो। पोइ हुनखे ॻाइण जो शौक़ु हो। पोइ हुनजा मिट माइट जेके हुआ हुनखे छॾे आया हिन वटि, उस्ताद अली गुल महर वटि। उस्ताद अली गुल महर हुनखे तराशे माना अहिड़ो कयो जेको माना लोह मां जेको हुनखे पारस करे छॾियो ऐं पोइ हुन ॻाइणु शुरू कयो। पोइ पंहिंजे उस्ताद सां गॾिजी वेंदो। उस्ताद अली गुल महर जिथे बि वेंदो त पोइ जलाल चांडी खे वठी वेंदो साण। पोइ अक्सर करे उहो दरगाहनि ते वञी ॻाईंदा हुआ। पोइ जलाल चांडियो बि ॻाईंदो। पोइ हुनखे पहिरियां त पाण खड़ताल चपड़ी वॼाईंदो। पोइ जॾहिं उस्ताद जलाल चांडियो एतिरो तयारु थी वियो ऐं खड़ताल चपड़ी जेको खणणु सिखी वियो ऐं वॼाइणु सिखी वियो, पोइ उस्ताद अली गुल महर जेको आहे हुनखे बि ॾींदो त बाबा हाणे अॼु वारी जेका महफ़िल आहे हुन में तूं ॻाइजांइ। पोइ ईअं उस्ताद अली गुल महर जे अॻियां जॾहिं जलाल चांडियो ॻायो ऐं सुर जेके हुन कढिया त जेको उस्ताद अली गुल महर जेको हुनखां तमामु मुतासिर थी वियो ऐं मुतमइन थी वियो त बाबा हीउ सही शागिर्दु थींदो ऐं सुठो शागिर्दु थींदो। पोइ हुन ॻाइणु वॼाइणु शुरू कयो ऐं हुनजो ॻाइणु वॼाइणु जेको आहे दरगाह में सभिनि खे पसंदि आयो ऐं सभिनि खे वणे पियो। त बाक़ाइदे उस्ताद जेको जलाल चांडियो बाक़ाइदे फ़नकार आहे ऐं उस्ताद अली गुल महर जो जेको आहे शागिर्दी जे लाइक़ु आहे। उस्ताद अली गुल महर जेको आहे जलाल चांडे खे कई सुर सेखारिया, कई साज़ सुर, हर सुर सेखारिया। मालकोस सेखारियो, सुर केॾारो सेखारियो, सुर उमर मारवी सेखारियो, सुर राणो सेखारियो। माना जेको बि सुर हूंदा, जेको हुनखे इल्मु हो उहो हुनखे जलाल चांडियो खे ॾिनो। ऐं उस्ताद जलाल चांडियो जेको बि राग ॻायो न उहो उस्ताद जेको अली गुल महर जी बदौलत हुई, छो जो उस्ताद अली गुल महर हुन ते एॾी महिनत कई। उस्ताद अली गुल महर जेको उहो राज़ी फ़क़ीर जो जेको तालिब हो ऐं हुनजी जेका माना फिराक में रहंदो हो, हुनजे इश्क़ में ॻाईंदो हो, बसि सूफ़ी हो। ऐं ईअं जलाल चांडियो बि जेको हो राज़ी फ़क़ीर खे तमामु घणो ॻायो। ऐं हिकिड़े शाइरी में हुन चयो त दुनिया बेवफ़ा गदार खां
निकिरी निर्वार थियो दोस्तो। हाणे इहो राज़ी फ़क़ीर जेको उहो शाइरी हुई, इहा उस्ताद जलाल चंद ॻाई। त उस्ताद जलाल चंद जो बि जेको तालिब हो, जेको आहे सूफ़ी जानण चंद जो बि तालिब हो, ऐं जेको आहे मेहदी, जेको आहे मेहदी साईं हो, उनजो बि तालिब हो। माना दरवेशनि इन्हनि खे त बुज़ुर्गनि जी तमामु मञींदो ऐं उन्हनि जी दरगाहनि ते हेॾे होॾे ॻाईंदो, त पोइ ॻाए जॾहिं हुते शुरू कई त पोइ बसि हुननि जो तालिब थी वियो उन्हनि जो, बसि हुनजे इश्क में ॻाईंदो। पोइ जॾहिं वरी कैस्टनि वारो दौरु शुरू थियो ऐं हर जॻह ते कैस्टूं हलणु शुरू थियूं, त पोइ उस्ताद जलाल चंद बि दरगाहनि मां निकिरी करे पोइ आम जेको आहे ॻाइणु शुरू कई, शादियुनि वादियुनि में हेॾे होॾे मेले मलाखड़नि में ॻाइणु शुरू कई। पोइ ईअं उस्ताद जलाल चंद खे जेको आहे कैस्ट कंपनी वारा वठी विया। पोइ हिकिड़े दफ़ा उन्हनि रेडियो पाकिस्तान वारनि बि इंटरव्यू वरितो ऐं ॿियनि बि अख़बारनि वारनि हिननि इंटरव्यू वरितो, त उस्ताद जलाल चंद जेको आहे उन्हनि खे बेहिजाब जेको सच ॻाल्हायो ऐं हुन चयो त भाउ मुंहिंजो उस्ताद जेको आहे उहो अली गुल महर आहे। अॼु जेको बि मां कुझु सिखियो आहियां बसि उस्ताद अली गुल महर खां सिखियो आहियां, ऐं उस्ताद अली गुल महर जेको आहे हुन मूंखे तयारु करे हिन मक़ाम ते पुॼायो। इहो उस्ताद अली गुल महर जो जेको फ़न जेको उस्ताद जलाल चंद खे ॾेई वियो। दोस्तो उमेदु था कयूं त हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। हीअ तमामु हिकिड़ो नायाब वीडियो ऐं जंहिंमें तव्हांखे पूरी मुकमल तारीख़ ॿुधाई वई। ऐं जेके दोस्तनि खे असांजा वीडियो वणनि था उहे असांजे चैनल खे लाइक कनि, कमेंट कनि ऐं सब्सक्राइब कनि ऐं बेल आइकॉन खे ज़रूरु वॼाइनि, जीअं असांजा हर नायाब वीडियो उन्हनि खे महल ताईं पुॼी सघनि। अल्लाह हाफ़िज़।